50,000 में वठो वठो 50,000 में बार वठो 50,000 में बार वठो 50,000 में बार वठो पंद्रह जो ऑपरेशन करा खुदा राम। खबर है नाज़रीन घोटकी में तव्हां सां शेयर कयूं पिया। घोटकीअ में डिस्ट्रिक्ट जेल जे अहलकार जो वॾे मुंशी अज़ीज़ हकड़ो खिलाफ़ अनोखो एहतजाज साम्हूं आयो आहे। अली वसीर जी रिपोर्ट मुताबिक़ घोटकीअ जे डिस्ट्रिक्ट जेल जे पुलिस एहलकार निसार लाशारी डिस्ट्रिक्ट जेल घोटकीअ जे वॾे मुंशी अज़ीज़ हकड़ो खिलाफ़ ॿार खपाए होका ॾेई एहतजाज कयो आहे। संदसि चवणु आहे त मीरपुर माथिले जो रहवासी आहियां, मुंहिंजे पुट जो गंबट में ऑपरेशन आहे, जंहिं सबबि मूंखे मोकल वठण लाइ वॾो मुंशी 7,000 रुपया रिश्वत घुरे रहियो आहे। हुनजो चवणु आहे त बचड़ा खपाए मोकल लाइ हुनखे 7,000 रुपया करे ॾींदुसि। घोटकीअ में डिस्ट्रिक्ट जेल जे एहलकार वॾे मुंशी अज़ीज़ हकड़े खिलाफ़ अनोखो एहतजाज कयो आहे। संदसि चवणु आहे त मूंखां ॿार वठो, ॿार खपाए वॾे मुंशी अज़ीज़ हकड़ो खे रिश्वत जा 7,000 रुपया ॾियणा आहिनि। डिस्ट्रिक्ट जेल घोटकीअ जे पुलिस एहलकार निसार लाशारी डिस्ट्रिक्ट जेल जे वॾे मुंशी अज़ीज़ हकड़ो खिलाफ़ ॿार खपाइण जा होका ॾेई एहतजाज कयो आहे। बीरपुर माथिरे जे रहवासी पुलिस एहलकार निसार लाशारीअ जो चवणु आहे त मुंहिंजे पुट जो गंबट में ऑपरेशन आहे, जंहिं सबबि मूंखे मोकल न पई ॾिनी वञे, 7,000 रिश्वत घुरी पई वञे मोकल लाइ। हुन चयो त मां मिसकिन हुजण करे खेसि रिश्वत न ॾेई सघियो आहियां, जंहिं करे मुंहिंजी डिस्ट्रिक्ट जेल लाड़काणे बदिली कई वई आहे। IG जेल्स सिंध खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे घुर कई त रिश्वत खोर वॾे मुंशी अज़ीज़ हकड़े खे हटाए मूंसां इंसाफ़ कयो वञे।